अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बुलेटिन न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चऊं पिया। ख़बर शामिल कयूं पिया धगानो बोज़दार खां। ब्लड कैंसर सां गुज़िरियल 7 महीननि खां जुड़ी रहियो आहियां। गुज़र सफ़र ॾुखियो थी पियो आहे। माली सहायता कई वञे। शबीर बोज़दार। धगानो बोज़दार जो पोरियत शबीर बोज़दार गुज़िरियल 7 महीननि खां ब्लड कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला। जंहिं बुलेटिन न्यूज़ सां वीचार वञींदे चयो त ब्लड कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ जी इहो झोरे विधो आहे। ज़िंदगी ऐं मौत जे ॿिवाटे ते बीठल आहियां। ब्लड कैंसर वेहक वारी जाइ ते आहे, जंहिं करे कुझु बि खाई पी नथो सघां, न ई हली फिरी थो सघां। मुंहिंजा मासूम नंढड़ा बचड़ा आहिनि, बुखू काटण ते मजबूर आहिनि। गॾे गाॾे ते बार ढोए बचनि जो पेट गुज़र कंदो हुअसि। गुज़िरियल 7 महीननि खां सरकारी अस्पताल जा चकर काटे काटे बेहाल थी पियो आहियां। लम्स में 15 ॾींहं दाख़िल हुयुसि। इलाज करायो, ख़र्च न हुजण करे गुज़िरियल 2 महीननि खां बीमारीअ सबबि बिस्तरे भेड़ो आहियां। चूंडियल नुमाइंदनि तोड़े जो सरहदीअ वारनि का बि सार न लधी आहे। ऐं वस वारनि जी सीटेंडो अलायार वली मोहम्मद बलोच, MBA इमदाद फिताफ़ी, MN ज़ुल्फ़कार सत्तार बचाणीअ खे अपील थो करियां त मुंहिंजो इलाज करायो वञे। रिपोर्ट करे अब्दुल अज़ीज़ ख़ासकेली, बुलेटिन न्यूज़, धगानो बोज़दार।